अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में कुछ कार्ड्स मां तव्हांखे ठाहिण सेखारे चुकी आहियां, तव्हां सां शेयर कया अथम इलाही सारा। ही बि उन सिलसिले जो हिकिड़ो आहे। इन में असां इस्तेमालु कयूं था प्लेन कार्ड शीट, ठीकु आहे। सादो कार्ड कहिड़े बि कलर में हुजे, जेको रंग तव्हांखे वणंदो हुजे, ऐं उन जे मथां प्रिंटेड पेपर, ठीकु आहे। त ही मूं वटि प्रिंटेड पेपर आहिनि मुख़्तलिफ़ रंगनि जा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, जेको पूरो बंडल मूं ख़रीद कयो हो त उहो मां इस्तेमालु कयां थी। पर जेकॾहिं तव्हां वटि प्रिंटेड पेपर न आहे त तव्हां हिन जे मथां प्लेन पेपर भी इस्तेमालु करे सघो था, रंगीन प्लेन कागज़ या डायरेक्ट रंगीन कार्ड हुजे। अगर आपके पास प्रिंटेड पेपर ना हो तो आप इसके ऊपर रंगीन प्लेन पेपर भी यूज़ कर सकते हैं, या अगर आपका कार्ड पूरा का पूरा कलर्ड है तो इसके ऊपर कुछ भी लगाने की ज़रूरत नहीं, ठीक है। तो आज फिर हम ये हैंडमेड कार्ड सीरीज़ के सिलसिले में एक कार्ड बना रहे हैं। आज हम इस पे बनाएंगे बुके, फूलों का एक गुलदस्ता। असां हिकिड़ो बुके, हिकिड़ो गुलदस्तो हिन जे मथां ठाहियूं था। ऐं उन जे लाइ मूंखे खपे, ही ॾिसो, ही पेपर डॉयलीज़, पेपर नैपकिन्स आहिनि, जेके मां काफ़ी कटे हिन जो हिसो यूज़ भी कयो आहे, ठीकु आहे। इन मां ई मां हिकिड़ो पीस कटे वरितो आहे। पर जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ो पेपर न आहे, का ॻाल्हि न आहे, तव्हां लेस जो कपिड़ो खणी सघो था। हीअ इन मां हिकिड़ो पीस मूं कटियो आहे। लेस जेको कपिड़ो हूंदो आहे, ॾियारी, उन में गुल हुजनि या कोई बि सुठो जहिड़ो बि मटीरियल हुजे, सस्तो सादो महांगो, बचियल पीस तव्हां वटि जेको बि हुजे तव्हां उहो इस्तेमालु करे सघो था, ठीकु आहे। त हीअ पेपर डॉयली मां खणां थी। हिन सां मां हीअं वेढ़े करे बुके, ॾिस न तव्हांखे जेके प्लास्टिक में रैप थी मिलंदो आहे, त उनजो ही शेप हूंदो आहे हिकिड़ो, हिन में गुल विधियल हूंदा आहिनि। त इहो असां ठाहे कार्ड ते हणंदासीं। ऐं उन जे लाइ मूं उन खां अलावा ही मूं वटि आहे पंच, हिन सां गुल जो निकिरंदो डिज़ाइन। त ही मूं कुछ गुल इन मां कटे कढिया आहिनि, कुछ फूल मैंने निकाल लिए काट कर, ठीक है। तो अभी ये इसका हम बुके इस पे बनाएंगे। सबसे पहले इस कार्ड पे मैं इसको चिपका रही हूँ हल्का सा, ताकि बाद में हम इसको फोल्ड करेंगे तो ये गुंजाइश रहे, पूरा नहीं चिपका लेना। सिर्फ बीच में ज़रा सी ग्लू लगा के आप देख लें, थोड़ी मामूली ग्लू हणी त जीअं हे रुगो फिक्स थी बीहे, खिसके न पंहिंजी जाइ तां। थोड़ी ग्लू हई आहे हिनखे सेट करण लाइ। पूरे विच ते हीअं आडो करे असां हिनखे हवा पूरे बीच पे मैंने इसको चिपका दिया है। ज़रा सा सेंटर में ग्लू है, ये देखिए साइड से कोई ग्लू नहीं है, क्योंकि फिर इसको हम बाद में मोड़ेंगे ऐसे। तो हिनखे असां रखूं था। हिन जे विच में असांखे ग्रीन कलर जो डांडियूं खपंदियूं, हरे रंग की इसकी फूलों की जो डंडियाँ होती हैं वो चाहिए मुझे। तो वो मेरे पास ये ग्रीन सूतली है, इसमें से कुछ डंडियाँ काट के मैं इस पे लगा लेती हूँ। ही कुछ हिन सूतलीअ मां गुलनि जूं डांडियूं कढी हिन में विझां थी ऐं पोइ तव्हां सां शेयर कयां थी। ही ॾिसो, 5 नंढियूं नंढियूं डांडियूं मूं हिन ते कटे हयूं आहिनि सूतली मां। आप कोई डोरी भी लगा सकते हैं ग्रीन कलर की, ठीकु आहे। उन खां पोइ हाणे असां, अच्छा, इन जी साइज़ एतिरी आहे जो ॿाहिरि न वञे, इस पेपर के पीस से बाहर नहीं जानी चाहिए, इसके अंदर रहनी चाहिए। अभी हम इसको थोड़ा सा फोल्ड करेंगे। मेरा ख्याल है पहले हम फूल लगा लेते हैं, बाद में देखते हैं कि इसको किस वक्त फोल्ड करना चाहिए, ठीक है। ये पेपर जा कटआउट्स गुल मूं कढिया आहिनि, पंचिंग मशीन में तव्हांखे ॾेखारी। अगर ऐसी आपके पास मशीन नहीं है तो कोई बात नहीं, आप ये बारीक बारीक फूल ट्रेस करके पेपर पे उससे भी आप बना सकते हैं, ठीक है। तो असां पहिरियों हिन ते गुल हणूं था, अरेंज करे मां तव्हांखे ॾेखारियां थी। हाणे ॾिसो, ही 5 गुल मां ईअं अरेंज कया आहिनि हिन जे मथां, जो हिक ॿिए जे थोड़ा हेठां मथां थी विया आहिनि। ज़ाहिर हिकु हिकु अलॻि करे न हणिबो, कॾहिं बि गुलदस्ते में गुल ईअं हिकिड़ो हिकिड़ो अलॻि न हूंदो आहे, बल्कि हिक ॿिए सां वेझा वेझा हूंदा आहिनि। त हीअ मूं हिन में हया आहिनि। हाणे असां हिनखे फोल्ड कंदासीं त जीअं हीअ हिन जी असली शक्ल ठही पए। हिनखे मूं फोल्ड करे छॾिया। हीअ थोरो वॾो हो पीस जेको गुलनि खे ढके पियो, उहो मां कटे लेवल करे छॾियो आहे। पीस थोड़ा सा बड़ा था तो फूलों को कवर कर रहा था, तो ये फूल इसमें ढकने नहीं चाहिए, ठीकु आहे। सो मूं हिनखे कटे उहो लेवल कयो आहे। हाणे असां थोड़ा ग्रीन जो हिन में ग्रीन, जीअं असां ॾेखारियूं त भई ही पन आहिनि या हिन में कुझु ग्रीन कलर जी को टच आहे, उहो असां हिनखे ॾियूं था। ये कुछ पन्न कटे आहिनि मूं, पत्ते देखें, कुछ ये नोकीले हैं, कुछ ये प्रॉपर पत्तों की शेप में हैं। ये मैं इन फूलों के साथ अरेंज कर रही हूँ। हाँ ॾिसो, 3 जेके पन्न हा, 3 पत्ते वो मैंने नीचे लगा लिए, जो नोकीले थे पतले पतले वो ऊपर लगा दिए चारों। हाणे अञा भी कुछ खाली खाली पे लगे। हिननि गुलनि जे विच में असां के डॉट्स हणूं था या काई अहिड़ी रंगीन का ख़ूबसूरत शइ जंहिंसां थोरो सुहिणो लॻे।
ॾिसो हिननि जे विच में ही रंगीन नग हया आहिनि त हाणे लॻे थो हिन में थोरी जान आई आहे। हाणे हिते असां लिखंदासीं पंहिंजो मैसेज, असां जेके विशेज़ लिखणु चाहियूं था, जो हम विशेज़ लिखना चाहते हैं, क्या हम कहना चाह रहे हैं, वो हम यहाँ पे लिखेंगे। उसके लिए हमें सबसे पहले पेपर में से एक पतली सी पट्टी लेंगे। ये देखिए इसमें से ये मैंने फूल निकाले थे, ठीक है। नंढड़ी पेपर जी पट्टी कटींदासीं सन्ही ऐं उन ते असां पंहिंजो मैसेज लिखंदासीं जेको असांखे चवणो आहे। इस पर पहले हम पेंसिल से लिखेंगे, उसके बाद फिर हम पेन से इसको डार्क कर लेंगे। कॉन्ग्रेचुलेशन, ठीक आहे। हिन खे असां हाणे हिकिड़े डार्क कलर जे पेपर ते हणंदासीं ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त अगरि हिन खे मां रेड ते हणां त बहितर आहे। इसको अभी हम रेड पे लगाएंगे और उसके बाद इसकी कटिंग इस तरह करेंगे कि इसके चारों तरफ से एक रेड कलर का बॉर्डर बन जाए। हाणे हिन खे रेड ते चिंबड़ाए कटिंग कई आहे अहिड़ी तरह सां जो चौधारी हिकिड़ो रेड बॉर्डर ठही पियो आहे, ठीक है। रेड पे चिपकाएं कटिंग करें और इस तरह से कि चारों तरफ एक बॉर्डर सा बन जाए। अच्छा, एक और आइडिया मैं दे रही हूँ कि अगर इस तरह के अल्फाज आप प्रिंटर से प्रिंट करवा के रखें डिफरेंट फॉन्ट में तो ज़्यादा अच्छी लगेंगे, ठीक है। तव्हां जेकॾहिं कॉन्ग्रेचुलेशन्स, हैप्पी बर्थडे, बेस्ट विशेज़, मिस यू अहिड़ा लफ़्ज़ जेकॾहिं प्रिंट कराए रखो त उहे तव्हां हिननि शीट्स ते हणो तो वधीक सुहिणा लॻंदा। ऐं हाणे हिन खे उभारण लाइ ये पेपर हमेशा मैंने दिखाया है, परफ्यूम की पैकिंग में से निकला हुआ, तो ये मैं थोड़ा सा इसके नीचे लगाऊंगी ताकि ये थोड़ा जब मैं इसको लगा लूँ, चिपका दूँ तो ये थोड़ा उभरा हुआ लगे। अभी इसको मैं लगा लेती हूँ। ॾिसो टे पीसिस मूं हिन जे पोयां हया आहिनि ऐं हाणे हिन जो उभरियल हिस्सनि ते ग्लू हणंदासीं त जीअं हिननि खे चिंबड़ाए सघूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीअ तव्हां टुकड़ा पोयां अहिड़े तरह हणो जो साम्हूं खां नज़र न अचनि। पीछे से इस तरह पीसेस लगाएं, देखिए पूरे बीच में लगे हुए किनारों के अंदर, ताकि ये सामने से नज़र नहीं आए। अब हम इसको कार्ड पे करेंगे सेट, ये पूरे सेंटर में आएगा क्योंकि ये लंबी सी पट्टी है, बड़ा सा लफ्ज़ है, ठीक है। ये पूरे विच ते अची वियो। हाणे असां हिन खे बाक़ी कार्ड खे थोड़ो घणो डेकोरेट कंदासीं, या ही जीअं ही वर्ड जेको आहे सिंपल तो लगे त असां हिन खे थोड़ो सजाईंदासीं। ही कार्ड बिल्कुलु रेडी आहे। हिकिड़ो बिल्कुलु टाइनी नग हिते हया हुआ, टे हेठां हया आहिनि, हिते हिकिड़ी हीअ लाइन हई आहे नंढड़ी, त जीअं थोड़ा ही भरियल लॻे। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो ही कार्ड वणियो हूंदो। ऐं हिन में हिकिड़ो आइडिया अञा करे थो सघिजे त असां हिन जे मथां हिकिड़ो नंढड़ो बो ठाहे हणूं रिबिन जो, ठीक है। ये भी हम कर सकते हैं कि छोटा सा एक बो बना के इसके ऊपर लगा लें, क्योंकि ये बिल्कुल प्लेन सिंपल लग रहा है तो ये इस पर लगाया जा सकता है। मेरा ख्याल है ये भी कर लेती हूँ मैं, फिर आपको दिखाती हूँ। ॾिसो ही चेक जी रिबिन आहे मूं वटि, इन रिबिन मां मूं ही नंढड़ो बो ठाहियो आहे, छोटा सा ये बो बना लिया है। इसके पीछे हम लगाएंगे ग्लू, इन जी जेका पोयां गंढ आहे जेका नॉट आहे इन ते ग्लू था हणूं। इससे ये होगा कि एक तो ये ग्लू जो नॉट है वो खुलेगी नहीं और इसी ग्लू के साथ हम इसको इसके ऊपर चिपका लेंगे, ठीक है। हिक त इहा गंढ खुलंदी न, ॿियो इन ग्लू सां साॻी ग्लू सां जेका असां नॉट ते हई आहे ही हिन ते चिंबड़ी वेंदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे वधीक सुठो थो लॻे, सही है ना, अब ज़्यादा अच्छा लग रहा है। तो उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजो ही अॼु जो कार्ड जी वीडियो ज़रूरु वणी हूंदी। वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, चैनल सब्सक्राइब कयो। मुस्तक़बिल में ज़िंदगी रही अञा ॿियो घणो कुझु मां तव्हां सां शेयर कंदसि। ऐं हीउ हिकिड़ो ॾाढो दिलचस्प ऐं मज़ेदार कमु आहे जेको तव्हां कंटिन्यू रखी सघो था। ऐं अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, कमु प्यार सां कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।